दोस्तों हिन वक्त असां जिथे बीठा आहियूं इहा शंदूर लेक आहे। शंदूर लेक जो छेड़ो आहे। अल्लाह ताला जो सिस्टम ॾिसो, ही चौधारी तव्हांखे जबलनि जे मथां बर्फ़ ॼमियल नज़र अचे थी। इहा सभई बर्फ़ रिझंदी रहे थी हर वक़्तु, ऐं उहा आस्ते आस्ते थी हिन ढंढ में जमो थींदी थी रहे, ऐं इतां ई वरी हिन जो ॿाहिरि इख़राज आहे। जॾहिं इन में पाणी वधे थो त उहो वरी ॿाहिरि नेकाल थो थिए, जेको मुख़्तलिफ़ दरियाहनि में थो वञे। न त हिन जो हिकिड़ो मेंटेन लेवल आहे, उहा हर वक़्तु उहा मेंटेन लॻी पई हूंदी आहे। शांति सुकून तव्हां ॾिठो हूंदो, चौधारी असां जे आस पास में को गोड़ कोन्हे, को हलांगामो कोन्हे, सभु बिल्कुलु पखी पखण जो आवाज़ु कोन थो ॿुधण में अचे। पखी आहिनि बि कोन। ऑक्सीजन तमामु घटि आहे, असांखे साहु खणण में तकलीफ़ पई थिए। ऐं ॿियो त असां ईअं महसूसु कयूं पिया ॼण ज़मीन हेठि मथे पई थिए, जेका असांजे ऑक्सीजन ऐं जेको असांजे साहु खणण जो फिफड़नि जो जेको वाइब्रेशन आहे, उन जे करे ईअं थो महसूसु थिए त ॼण ज़मीन हेठि मथे थिए पई थी। हूअं वाक़ई थिए कान थी। ॾाढो सुहिणो स्पॉट आहे। थधि बि माशाअल्लाह तमामु घणी आहे। हेॾे दोस्त असांजा जवान ॾिसो बाक़ाइदे तव्हां ॾिसंदो बर्फ़ खे हथ पिया लाहिनि। जिते असीं बीठा आहियूं तक़रीबन 9,500 खां मथे हिते जी हाइट आहे। जिथे हींअर असीं बीठा आहियूं साम्हूं जेके जबल अञा मथे नज़र अचनि था, उनजी हाइट अञा वधीक आहे। पर हिते बि जेतिरी थधि ऐं जेतिरो ऑक्सीजन घटि आहे त हितां जे माण्हुनि खे शाबस आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते असां जेके जानवर ॾिठा उहे सिर्फ़ु जंहिंखे पाण याक चवंदा आहियूं, ऐं हितां जा माण्हू उन्हनि खे ज़ोब चवनि था, जेके हलाल आहिनि ऐं इंतिहाई गरम आहिनि। माण्हू ख़ासि तौर ते जॾहिं तमामु घणी बर्फ़बारी हूंदी आहे, काॾे निकिरी न सघंदा आहिनि, त पोइ फ़क़ति इन याक जो गोश्त खाईंदा आहिनि ऐं उन्हनि ते ई हुन जे ज़िंदगीअ जो इन्हिसार हूंदो आहे। अॻियां ही हितां जो नेचुरल ॻंढो आहे, जेको नौशहरे में 50 रुपए मिलंदो आहे, पर हिते मुफ़्त में आहे। असां तव्हांजे लाइ अहिड़ा ॻंढा खणी अचूं, पर छा आहे त ओसि ताईं ख़बर अथव त रुगो ही हेठियो पथर बचंदो। अदा ही ग़ुलाम मुस्तफ़ा पंहिंजे हथनि मुबारकनि सां जेको इहो शम रोशन कयो। लख थोरा आहिनि साईं अलीम शाह जा, जंहिं अहिड़ो टूर डिज़ाइन कयो। ऐं वरी बि इहो ई त आईंदा बि अहिड़ा मेला मलाकड़ा साईं मेंटेन कंदो रहंदो, त इनशाला असां बि उन्हनि जो हिसो थियूं। असीं राति हिते कोन रहंदासीं, असीं वापसि वेंदासीं चित्राल, छो त हिते थधि तमामु घणी आहे। ऐं असांजा ख़ैमा ऐं असांजूं जेके स्लीपिंग बैग्स आहिनि उहे हीअ थधि न झले सघंदियूं। तंहिंजे करे इन खां बहितर आहे जो को बीमार थी पए या थधि जे करे कंहिंखे का तकलीफ़ अची वञे। तंहिंजे करे असां इहो ई फ़ैसिलो कयो हो त असां हीअ पॉइंट घुमी उन खां वरी वापसि असीं पंहिंजे हेडक्वाटर ते जिते चित्राल आहे उते असां ॿियो सामान गाॾी वग़ैरह उते बीहारिया आहियूं। हाणे असां चांहि पी, हिते चांहि ठहे पई, भाऊ इरफान लॻो पियो आहे चांहि ठहंदी, चांहि पी पंहिंजूं ठहियल कोकियूं खाई वरी इंशाअल्लाह ताला हितां निकिरंदासीं। तव्हांजे दुआउनि सां वरी कंहिं ॿिए हंध ते तव्हांखे हाल अहवाल ॾींदासीं। हर वक़्तु तव्हांजे दुआउनि में यादि। वॾी महिरबानी।